بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وأهل بيت الطيبين الطاهرين المعصومين. अम्मा बाद. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. मोहतरम नाज़रीन, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदे फ़िक़े में अहकाम निजासत जे बारे में पहिरियों दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां. अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी नजासत जे हुकुम जे बारे में. इस्लाम पाक पाकीज़ा इस्लाम आहे जंहिं पाकीज़गी जे पाक रहण जी तमामु घणी ताक़ीद कई आहे. असां रिवायात खे ॾिसूं त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे त अल्लाह पाक पाकीज़ा आहे. हू पंहिंजे बंदनि खे पाकीज़ा ॾिसणु थो चाहे. जेतिरा बि अहकाम आहिनि इस्लाम में, ॾिसो इबादात आहिनि, ही इंसान जे रूह खे पाक थियूं कनि. उन्हनि जे ज़रिए इंसान जे रूह गुनाहनि खां पाक थिए थी. जिते बि इबादत आहे उते इंसान गॾोगॾु ही बि हुकुम ॾिनो वियो आहे त पंहिंजे जिस्म खे पाक रखो. अगरि तव्हां रूहानी पाकीज़गी, रूहानी तारत चाहियो था त तव्हां लाइ लाज़िमी आहे त पहिरियां जिस्मानी तारत हासिलु कयो. ॾिसो इस्लाम कुझु शयुनि खे नजिस करार ॾिनो आहे. कुझु शयूं आहिनि जेके नजिस आहिनि, यानी काइनात में जेके तमामु शयूं पाक आहिनि. का बि शइ नजिस न आहे सवाइ चंद शयुनि जे जिन जा नाला ज़िक्र कया विया आहिनि. यानी इस्लाम जी बुनियाद पाकीज़गी ते आहे. अगरि पाक शयुनि जो तव्हां शुमार करणु चाहियो त उनखे ॻणणु चाहियो त पाक शयूं तव्हां ॻणी न सघंदव, न की उन्हनि खे तव्हां शुमार कंदव. एतिरियूं जेका आहे इस्लाम में जेके पाक शयूं ज़िक्र कयूं आहिनि. ऐं उनजी निस्बत जेके नजिस शयूं जेके आहिनि इस्लाम उन्हनि खे महदूद रखियो आहे. अगरि तव्हां उनखे शुमार करणु चाहियो था त तव्हां उन्हनि खे शुमार करे सघो था, तव्हां उनखे ॻणी सघो था. तव्हांखे तव्हां नंढे ॿार खे तव्हां अगरि यादि करणु चाहियो त उहो नंढो ॿार बि जेका उन शयुनि खे यादि करे सघे थो. उहो इस्लाम जेको फ़क़ति जेका आहे 10 शयूं जेके आहिनि नजिस आहिनि. ॿियूं जेके बि इस्लाम में जेके शयूं पातियूं आहिनि उहे पाक आहिनि. उहे फ़क़ति 10 शयूं कहिड़ियूं आहिनि. पहिरियों जेका पेशाब आहे, ॿियों जेका पाखानो आहे, टियों जेका हिकु मनी आहे, चौथों जेका मुर्दार आहे, पंजूं जेका रत आहे, छहों जेका कुतो आहे, ऐं 7 जेको आहे सुवर आहे, 8 जेका काफ़र आहे, 9 जेको आहे शराब, 10 जेका निजासत खाईंदड़ जानवर जो पघर. हाणे इहे 10 शयूं जेके आहिनि इहे नजिस आहिनि. ॿियूं जेके बि इस्लाम में जेका आहिनि उहे पाक शयूं आहिनि. अगरि जेके शयूं जेका शइ का नजिस थिए थी, पाक शइ नजिस थिए थी इन्हनि जे ज़रिए सां, अगरि ही जेका शयूं पाक शइ ते न पहुचंदियूं त उहो जो पाक शइ जेका नजिस न थींदी. माना ही शयूं जेका आहे जेका पाक शइ खे नजिस थियूं कनि. बाक़ी ॿियूं इस्लाम में ॾिठो वञे सभु शयूं पाक आहिनि. इनशाअल्लाह हर हिकु जे बारे में उन जा अहकाम बयानु कंदासीं, इन जा हुकुम बयानु कंदासीं. अॼु जी पंहिंजी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाइण ते पहुती. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.